बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। रमज़ान मुबारक जो बाबरकत महीनो, जंहिंखे सैयदुश्शुहूर यानी महीननि जो सरदार महीनो बि चयो वियो आहे, अज़मत वारो महीनो। हिन महीने में कयल तमामु नेक अमल, जेके बि नेक अमल कया था वञनि, उन्हनि जो अजर ॿियनि महीननि जी निस्बत नुमाया नज़र अचे थो। जहिड़े नमूने सां जेके अजर, जेके आमाल ॿियनि महीननि में कया था वञनि, उन्हनि जी जेका फ़ज़ीलत आहे, अगरि उहो ई अमल रमज़ान में कयो वञे त उनजी फ़ज़ीलत उन अमल खां घटि में घटि डबल आहे। मसलन क़ुर शरीफ़ पढ़ण जो अजर हिकु अज़ीम अजर आहे, लेकिन अगरि इहो ई क़ुर शरीफ़ रमज़ान में तिलावत कई वञे त इन जो अजर अज़ीम थी थो वञे। रमज़ान जे बरकतनि मां हिकु बरकत इहा आहे त रमज़ान में इताम जी वॾी अहमियत आहे, यानी इफ़्तार कराइणु। हूअं ई इताम खाराइणु, इताम यानी खाराइणु, उन जी वॾी मंज़िलत आहे ऐं उन जो वॾो अजर आहे ऐं उन जे लाइ आयात में बि ज़िक्र थियल आहे। ऐं अलाह पंहिंजे बंदनि, उन्हनि बंदनि जो क़ुर में बि ज़िक्र कयो आहे जेके इताम कनि था, जेके खाराइनि था। लेकिन अगरि इहो ई इताम खाराइणु बेइनवान इफ़्तार हुजे त उन जो अजर इज़ाफ़ी थो नज़र अचे। जहिड़े नमूने सां रवायत में आहे त जेको शख़्स इफ़्तार के मोमिन खे इफ़्तार करे थो त उन जो अजर उन जे मिसल आहे, यानी रोज़ेदार जे मिसल इफ़्तार कराइण वारे जो अजर आहे। या हिकिड़ी रिवायत में मूं पढ़ियो जंहिंमें इहो हो त रोज़ेदार जे लाइ हिकु अजर आहे ऐं रोज़ो इफ़्तार कराइण वारे जे लाइ अजरान, ॿ अजर आहिनि। त इहो आहे इफ़्तार कराइण जो सवाबु। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबा पंहिंजे सहाबा खे ॾिसी करे फ़रमायूं त बहितरीनु अमल जेको रमज़ान में आहे उहो इहो आहे त कंहिं मोमिन खे इफ़्तार करायो। या रसूल जो अजर छा आहे? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त इन जो अजर इहो आहे त हिकु ग़ुलाम खे आज़ादु कराइण जे बराबरि आहे। ऐं सिर्फ़ु एतिरो न, उन जा जेके बि कयल गुनाह आहिनि उहे माफ़ु थी वेंदा। कंहिं सवाल कयो, या रसूल असां त कंहिं मोमिन खे खाराइण जी ताक़त नथा रखूं, इफ़्तार कराइण जी ताक़त नथा रखूं। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो त हिते इफ़्तार कराइण मां मुराद इहो न आहे जो तव्हां कंहिंखे पेट भरे करे खाधो खारायो, बल्कि वलो तव्हां हिकु ढुक खीर जो या पाणी या हिकु दाणो खजूर जो उन जे ज़रिए सां इफ़्तार कराईंदो, तॾहिं बि तव्हांखे उहो अजर मिलंदो, यानी तव्हांजा गुनाह माफ़ु थी वेंदा ऐं तव्हांखे हिकु ग़ुलाम आज़ादु करण जो सवाबु मिलंदो। ऐं अहिड़े ई नमूने सां हिकिड़ी ॿी रिवायत जेका इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम पंहिंजे बाबा खां कनि था, त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम फ़रमाइनि था त मुंहिंजे बाबा फ़रमायो हो त इमाम ज़ैनुल आबिदीन वटि उन जो सहाबी आयो, सुधीर नाले हिकु सहाबी हो जेको आयो त इमाम अलैहिस्सलाम उन खां सुवालु कयो त तोखे ख़बर आहे हींअर कहिड़ियूं रातूं हली रहियूं आहिनि? त उन जवाबु ॾिनो, मौला हींअर रातियूं बाबरकत महीने रमज़ान मुबारक जूं रातियूं आहिनि ऐं बहितरीनु रातियूं हली रहियूं आहिनि। त इमाम अलैहिस्सलाम फ़रमायो, छा तूं इन ते कुदरत रखींदो त तूं हर राति बनी इस्माइल यानी हज़रत इस्माइल नबी अलैहिस्सलाम जी औलाद मंझां 10 ग़ुलाम आज़ादु कराए सघींदो? छा इन ते कुदरत रखींदो? ॾिसी करे फ़रमाए थो, चवे थो, मौला न, मुंहिंजे माल में एतिरी वुसत न आहे जो आउं हिकु ग़ुलाम आज़ादु करे सघां, तव्हां त 10 ग़ुलामनि जी ॻाल्हि था करियो। त इमाम अलैहिस्सलाम फ़रमायो, छा तूं रमज़ान में कंहिं मोमिन खे इफ़्तार कराइण जी ताक़त रखींदो? चई, मौला हिकु न, 10 ॼणनि खे इफ़्तार कराइण जी ताक़त रखां थो। त इमाम अलैहिस्सलाम फ़रमाए थो, तूं अगरि कंहिं हिकु मोमिन खे इफ़्तार कराईंदे त उनजो अजर इहो आहे त ॼण तो बनी इस्माइल मंझां, हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद मंझां हिकु ग़ुलाम खे
आज़ादु कयो। अला असां इन ई मौज़ू ते अॻी नशस्त में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।